नादिन चंबड़ ऐं बरपासे में वफ़क़े सां बरसात बाद हेठां वारनि इलाइक़नि में पाणी बीह वियो आहे। वधीक तफ़सील लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर अशरफ मंगरियो। जी अशरफ, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, चंबड़ तालुके समेत ज़िले टंडोलियार में गुज़िरियल ॾींहं खां वक़्फ़े सां बरसात जेका उहा जारी आहे। ज़ोरदार बरसात जारी आहे। हेठां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। चंबड़ तालुके संजर चांग, बट्टीमेल, मोरी, दलेलाबाद, मीराखोरी, दास जरवार, रावत लेगारी, यूसी बेगन जरवार, जरार खेबो, मुबारक जरवार, यूसी लांडी, कासमाबाद, यूसी दरिया खान मरी समेत आसपास में बरसात पवण करे हेठां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। उनखे अलावा टंडोलियार ज़िले जे बुकेरा शरीफ, मिसण, झंडोमरी, प्यारलुंड, मुरीद मोरी, नसरपुर, उस्मान शाहड़ी, मशाक, मेलमोरी, सुल्तानाबाद, ख्वाजागोट, कामार शरीफ, पाकशंगार ऐं उनजे भरपासे वारे इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जेको पिणु उहो जारी आहे। चंबड़ तालुके जी यूनियन काउंसिल नसीर खान लेगारी, यूनियन काउंसिल लांडी, यूनियन काउंसिल दास जरवार, संजर चांग जा केतिरा इलाइक़ा पिणु बरसाती पाणी में ॿुॾल आहिनि। कचा घर जेके आहिनि उहे पिणु ॾही पट पइजी विया आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाती पाणी बीठल आहे, जॾहिं त बुकेरानी सब डिवीज़न मां निकिरंदड़ चाकर शाख, मीराकोरी शाख अवाबताब थियण करे मुख़्तलिफ़ जायुनि तां रोडियूं पइजी वियूं आहिनि ऐं उनखां अलावा नसीर कैनाल मां निकिरंदड़ नांगना शाख बि अवाबताब थियण करे मुख़्तलिफ़ जायुनि तां अवाबताब थियण करे रोडियूं पइजी वियूं आहिनि ऐं जंहिं करे घारो पवण जो पिणु अंदेशो आहे ऐं वधीक पाणी छॾण करे घारा पवण जो अंदेशो आहे। बरसाति जी पवण करे जेको बिजली जो निज़ाम आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको बहाल थी चुको आहे ऐं किथे जेको बहाल न थी सघियो आहे ऐं चंबड़ समेत जेको पाणी निकाल जो जेको आहे उन जे लाइ जोगा उपाउ वरिता विया आहिनि ऐं पाणी निकाली जो सिस्टम जेको आहे उहो पिणु जारी आहे ऐं बरसाति जो सिलसिलो जेको आहे वक़्फ़े सां चंबड़ तालुके में ऐं ज़िले टंडोलियार में जारी आहे। जी अशरफ, जी महिरबानी।